मजीद महर। ठिकराटो शहर में जिथे सिंध हुकूमत के तरफा पूरी सिंध के लॉकडाउन करण के मामले में ठिकराटे शहर के भी मुकम्मल तरह सां लॉकडाउन किया है, जैमें इलेक्ट्रॉनिक्स मार्केट है, मोबाइल मार्केट है, क्लॉथ मार्केट है, जेके मुकम्मल तरह ठिकराटे जूं बंद थी चुकियूं आहिनि। सिर्फ़ परचून जा जेके कुछ चंद दुकान आहिनि उहे खुलिया पिया आहिनि ऐं मेडिकल स्टोर्स ऐं क्लिनिक्स। पर जेका वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके दिहाड़ी वारा माण्हू हिते आहिनि, जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी पंहिंजी दिहाड़ी मुताबिक़ गुज़ारे रहिया आहिनि, उहे हिन लॉकडाउन जे करे तमामु सख़्तु मुतासिर आहिनि। जी तव्हां ॾिसंदो त पूरी मार्केट, जीअं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे थो, पूरियूं जेके बि मार्केटूं आहिनि उहे मुकमल तरह ते हिते बंदि आहिनि, जंहिंमें मुबारकपुर पुलिस जेको ॿ ॾींहं अॻु में हिते ऐलान करे वई हुई त भई मुकमल तरह तव्हां लॉकडाउन में वञो, उन छो त इहो हिकिड़ो बचाव ख़ातिर, कोरोना जी बचाव ख़ातिर इहो सॼो कुझु कयो वञे। जी